असां हिन वक़्तु फिशरमैन चौरंगी कोरंगी में मौजूद आहियूं, जिते इब्राहिम हैदरी जा मुआणा ॿारड़ा औरतूं ऐं मर्द जेको सो इब्राहिम हैदरी खां अची करे हिते फिशरमैन चौरंगी ते पाणीअ लाइ एहतियाज करे रहिया आहिनि। छो एहतियाज करे रहिया आहिनि त अचो त हुन खां पुछूं त पाणी जो के बंदि कयो आहे ऐं छो बंदि कयो आहे। ॾाढी परेशानी आहे, सम्झे बटाटा चटणी विकिणी रोज़ 300 जो पानी भरियां थी। ॿ ॾींहं असांजी चुल्ह कोन ॿारे, पेट में मानी कोन्हे, पाणी लाइ कोते वांगे ताठूं पिया। थोरो त असां जती में बेवान जो ख्याल करियो। भले पाड़े में अची पुछा कर त मूं नंदन कंहिंजो रब खां सवा केरु कमाईंदल कोन्हे। पोइ अटैक ना बर्दाश्त करियां थी, पाणी खां नथी करे सघां। ये असीं 400 साल खां कदमी इब्राहिम हैदरी जा आहियूं। असांजो पाणी जेको आहे से अक्सल खां इब्राहिम हैदरी जो पाणी कुरंगी साइड खां ईंदो हूंदो। अॼु असांजो पाणी बंदि करे हे जेका सरकारी वालमैन आहिनि उन्ही खे गारियूं ॾेई, उन्ही खे धमकियूं ॾेई ई चौधरी बंदि पियो कराए। चौधरी जे मथे एक्शन खणणु खपे। असां सबर कया वेठा हुआसीं, पाणी असां ख़बर हुई त अॻियां पोयां खां बंदि आहे, कुझु मसइलो हो। पर जीअं पाणी शुरू थी वियो आहे, जेको टिकटॉकर आहे उहो बदमाशी कई ऐं असांजे वालमैन जी बेइज़ती, उनखे गारियूं बि ॾिनी ऐं काफ़ी हद तक उन जेको आहे सो इब्राहिम हैदरी पाणी जी रोकण जी कोशिशि कई आहे। असां उनखे ॿुधाइण था चाहियूं त तूं नथो रोके सघे पाणी असांजो। दरअसल हिते हिकिड़ो ब्लैकमेलर आहे टिकटॉकर, उहो असांजे वालमैननि खे अची हरासा करे थो, उनखे कारगंद करे थो ऐं उनखे धमकियूं थो ॾिए। 2 महीननि खां वठी असांजे इब्राहिम हैदरी जो पाणी बंदि आहे, ज़िला मलीर जो। ऐं पाणी जॾहिं स्टार्ट वालमैन अचनि था उनखे कारगंद करे अचो भॼाए थो। 2 महीननि खां वठी असांजो पाणी न आहे। असां इदारनि सां अपील था करियूं त हिन मथे कार्रवाई कई वञे। हू त चए थो त आउं कंहिंखां जिडाई नथो, न उहो एफआईआर खां जिडां थो, न कंहिं माण्हू खां जिडां थो। पर छा हिते जो माण्हुनि जो पाणी पीअण जो हक़ न आहे? असां त सिंध जा माण्हू न आहियूं, असां त सिंध धरती जा माण्हू न आहियूं। उर्दू स्पीकिंग में असांजा ॿाहिरि आहिनि जेका हिते रहनि था, पाणी पीअण जो उन जो हक़ आहे। पर असांखे इन छो धिकारियो वञे थो? असां हिते इदारनि सां अपील था करियूं कि उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी हुजे। पानी एक बुनियादी हक है जो हर एक कराची में बसने वाले लोगों को मिलना चाहिए। लेकिन यहाँ पे कुछ टिकटॉकर चौधरी जो अपने आप को बड़ा शोशा करके लांडी और कोरंगी और इब्राहिम हैदरी की आवाम को लड़ाना चाहते हैं, तो हम उसकी भरपूर मजम्मत करते हैं। हम चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, वज़ीर आला सिंध साहब और मुताल्लिका इदारों से हम यही अपील करेंगे कि इस फसाद चौधरी ने जिस तरह एक सरकारी मुलाजिम, वो गरीब है इस वजह से उसको गाली गुलूज किया जा रहा है,